अवां ते हिते अहम ख़बर पहुचाईंदासीं शिकारपुर मां, जिथे रईसवाद जे कपरनि तां हदखलियूं हटाइण लाइ आपाशी खाते जो ऑपरेशन जारी आहे। ऑपरेशन दौरान केतिरा ई घर ड्राहे पटकिया विया आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ है अवांखे अपडेट कंदा हलूं त शिकारपुर में रईसवाद जे कपरनि तां हदखलियूं हटाइण लाइ आपाशी खाते जो ऑपरेशन जारी आहे। ऑपरेशन दौरान केतिरा ई घर डाहे पटकाया विया आहिनि, जॾहिं त मुतासिर सरापा एहतजाज बणियल आहिनि। अवांखे अपडेट कंदा हलूं अहम ख़बर आहे त शिकारपुर में रईसवाद जे कपरनि तां हदखलियूं हटाइण लाइ आपाशी खाते जो ऑपरेशन जारी आहे। ऑपरेशन दौरान केतिरा ई घर डाहे पटकाया विया आहिनि, जॾहिं त मुतासिर सरापा एहतजाज बणियल आहिनि। इन हवाले से राब्तो कयो आहे शिकारपुर में आवाज़ टीवी के रिपोर्टर रशीद ॼामणो सां। जी रशीद। जी बिल्कुल, सुप्रीम कोर्ट जे हुकुम ते शिकारपुर में आपाशी खाते तरफा सब खां वॾो ऑपरेशन जारी थी वियो आहे। आपाशी खाते जे इंजीनियर सुल्तान अहमद महर पंहिंजे अॻुवाणी में शहर मां गुज़रंदड़ रईसवा जे मथां अॼल ॻोठनि खे मसमार करण जो सिलसिलो तेज़ करे छॾियो आहे, जंहिंमें हिन वक़्त ताईं केतिरनि ई घरनि खे ड्राहे पट कयो वियो आहे। जॾहिं त रईसवा मथां अॼल तकरारी बणियल कैटल कॉलोनी वारो हिसो भी कुछ हिसो इरिगेशन वारी हदबंदी में शामिल है, जैसे खाली कराने लाइ केतरा ही दफ़ा शिकारपुर पुलिस जे मुख्तलिफ थाननि चढ़ाई करे ॻोठनि खे ड्राहण की कोशिश कई हुई, पर ॻोठाणनि जी मज़ामत दौरान शर बिरादरी जी हिकु गोरारी औरत बि फौत थी वई हुई। जंहिं बद इंतज़ामिया पारां वञण राह वारो सिलसिलो आरज़ी तौर ते बंदि कयो वियो, पर अॼु हिकु दफ़ो ॿीहर साॻी ज़मीन ते अॼल घर ड्राहण ते इंतज़ामिया ऐं ॻोठाणनि विच में मोहमारी थियण जो पिणु ख़दशो आहे। पर आपाशी ऐं एंटी इंक्रोचमेंट जो अमलो अदालती हुकुम जी तामीर कंदे वाहन जे मथां घरनि खे ड्राहण वारे सिलसिले में मसरूफ़ अमल आहे। जी वरी महिरबानी अवां जी रशीद अपडेट करण लाइ।